अल्लाह पान थो बुलंद करे बुलंद सुभान अल्लाह रब तो फरमाए रुगो जिक्र बुलंद न थो कया तुझो जिक्र वधाया न थो पर यो जिक्र तुझे करे थो वधाया सुभान अल्लाह दुनिया में कम पवंदा है के ऑफिसर में के वडेरे में अब इको वारा है जो इको घटाए जाए आवाज वधाए जाए दुनिया वारन जा कम पवंदा है के वडेरे दे व्यासी त वडेरो जिकरे कदर सुञाणण वारो आ पंहिंजो कदर सुञाणण वारो आ त चवंदो अदा तुंहिंजे करे कम करे थो छॾियां कयां न पर तुंहिंजे करे कयां थो दिल वॾी थी वेंदी आहे माण्हुनि में उन जी इज़त वधी वेंदी आहे यार ही वडेरे साहब जो माण्हू आहे एसपी साहब जो माण्हू आहे वज़ीर आज़म जो माण्हू आहे जो चवे थो त तुंहिंजे करे हे कम कयां न पर तुंहिंजे करे थो कयां माना हिन जो को एॾी वॾो मक़ाम आहे जो हे ऑफिसर हे वडेरो हे नंढेरो हिन जे करे कम करे थो संको माण्हू चाहींदो त यार हिन खां सिफारिश कराए आयन दुनिया वारन के रब बुधायो बुधो दुनिया वारो जे अल्लाह ताईं पहुचण चाहियो था रब ताईं सिफारिशी ॻोल्हाइण चाहियो था मूं रब सां मिलण चाहियो था त पोइ हीअं कयो हलो मदीने वारे साईं वट जे महबूब हथ खयां मां रब तव्हांजी दुआ कॾहिं रद्द न कंदो सुभान अल्लाह तव्हां सॼी ज़िंदगी गुनाह कयो अवां सॼी ज़िंदगी ख़ताऊं कयो सॼी ज़िंदगी रब जी नाफरमानी में गुज़ारियो पर केॾी महिल तौफ़ीक़ मिलेव मदीने वारे साईं जी दरबार ते वञी पहुचो तव्हांखे अल्लाह तौफ़ीक़ ॾे त वञी मदीने रसो मदीने वारे साईं वट पहुची रब तो फरमाए त मुझे महबूब जे दर ते अचे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सॼी ज़िंदगी ख़ताऊं कयूं थम मुंह गुनाहन में कारा कया थम दिल स्याह बणजी चुकी आ ए मुंहिंजा महबूब गुनाहन में मुंह घटायो नाहे हाणे अव्हां जे दर झोलीअ जे झली थम मुंहिंजा महबूब मूंखे रब खां माफ़ी वठाए ॾियो तव्हां अचे महबूब जे दर ते रसंदा आहियो रब तो फरमाए त मुंहिंजो महबूब जेकॾहिं चाहे जंहिंजे लाइ चाहे जंहिंजे लाइ चवे फस्तगफर लहुमुर रसूल मुझे महबूब जंहिंजे लाइ सिफारिश कंदो सॼी ज़िंदगी जूं ख़ताऊं मेटे धोई साफ़ करे अहिड़ो बणाए छॾींदोमांसि जहिड़ो अॼु माउ जे पेटां ॼाओ सुभान अल्लाह छाजे लाइ वरफ़अना लक ज़िक्रक दुनिया वारो इन महबूब जो ज़िक्र मां अल्लाह थो वधायां मौला कीअं थो वधाई रब तो फरमाए वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा हबीब हर घड़ी हर लम्हे तुंहिंजो ज़िक्र नित नओं कंदो थो वञे सुभान अल्लाह न सम्झो सुभान अल्लाह पुट ही शामियानो आहे ही कपड़ो आहे उस काढ़े ते हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो ॻरी ईंदो तव्हां नवां कपड़ा वठी अचो धुलाई खां पोइ मेरड़ो थींदो वरी मेरे खां पोइ पुराणो थींदो पुराणे खां पोइ आस्ते 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 मज़बूती ख़तम थींदी तव्हांजो इहो कपिड़ो ॻरी झुरी ख़तम थी वेंदो ही मस्जिद ठहियल आहे पर हिकिड़ो वक़्तु ईंदो जो हीअ मस्जिद बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे झूनी थींदी हिन मंझां ज़ंग इहो रंग लहंदो समझो था या नथा समझो जो जीव जुड़ियो आहे हिकिड़े ॾींहुं टुटंदो ज़रूर हिकिड़े ॾींहुं भॼंदो ज़रूर सिंधीअ में चवंदा आहिनि जो ठिकर ठहियो सो टुटण लाइ ठहियो हिकिड़ो वक़्तु ईंदो जो ज़वाल ईंदो आहे हर शइ खे अल्लाह ताला ज़वाल ॾींदो आहे हर शइ कुराड़ी थींदी आहे हर शइ पोड़ी थींदी आहे हर शइ ख़तम थींदी आहे हर शइ झुरी पवंदी आहे हर शइ खे ज़वाल ईंदो आहे उहा ख़तम थी वेंदी आहे इहो दुनिया वारनि जो दस्तूर आहे आखिरे वारो हेॾा ध्यान सां ॿुधो दुनिया जो दस्तूर आहे जो जीव अॼु तव्हां सां गॾु नंढड़ा ॿार वेठा आहिनि सुभाणे इहे जवान थींदा हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो हिननि खे अछी ॾाढ़ी थींदी हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो इहे नंढड़ा ॿार कुराड़ा थींदा ऐं ग़लति चयो जेके कुराड़ा वेठा आहिनि इहे कंहिं ॾींहं इहे बि ॿार हुया
अॼु कुराड़ा आहिनि, सुभाणे मौत ईंदो, सुभाणे क़ब्र जा महिमान थींदासीं। अॼु असांजे हथ में ताक़त आहे, जिस्म में हिम्मत आहे। कुराड़ पईंदी, हथ पंहिंजो अहिड़ो थींदो जो पंहिंजो जिस्म बि संभाले कोन सघंदासीं। समझो या न समझो? इंसान आहे, ज़वाल ईंदो आहे, हर शइ खे ख़त्म करे छॾींदो आहे, पर रब जे हबीब जी ॻाल्हि ईंदी आहे न, रब फरमाईंदो त दुनिया जो दस्तूर इहो आहे, हर शइ ख़त्म थींदी वेंदी आहे। मां पंहिंजे नबी मिठे मुहम्मद करीम जी जेकॾहिं ॻाल्हि कयां, रब तो फरमाए वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला। मुंहिंजो नबी हर लम्हे हर घड़ी नित नओ जोफन नसीब थींदो अथसि। हर लम्हे उन जो शान वधंदो वेंदो आहे, एतिरो वधंदो जो दुनिया वारा ज़िक्र कंदे कंदे क़ब्रुनि में पवंदा, वरी ॿिया ईंदा, वरी उहे ज़िक्र कंदा, ज़िक्र कंदे कंदे उहे मज़ारुनि में वेंदा, जो क़यामत अची वेंदी। दुनिया वारा क़ब्रुनि में हलिया वेंदा, जन्नती जन्नत में, दोज़खी दोज़ख में हूंदा। दुनिया में हिकिड़ी रब जी ज़ात रहंदी, उन महिल रब तो फरमाए मां पंहिंजे महबूब जो ज़िक्र वेही महबूब। हर घड़ी तुंहिंजी पोई घड़ी, ईंदड़ घड़ी जेका थींदी, इहा अञा वधीक शान वारी। जेको अॼु मिंट हींअर मिंट गुज़रे थो, इन खां ईंदड़ मिंट में महबूब अञा तुंहिंजो शान वधंदो। अॼु ॾींहुं आहे, अॼु ख़मीस जो ॾींहुं आहे, जुमे जे ॾींहुं अञा शान वधंदो, छंछर ते अञा शान वधंदो। हे महीनो रबीउ सानी जो आहे, रबीउ सानी ख़त्म थींदो, जमादिल अवल शुरू थींदो, अञा शान वधंदो। पर अवां ॾिठो त रबीउल अव्वल में हर साल खां वधीक जुलूस निकिरे, हर साल खां वधीक करम थिया। छाजे लाइ? जो रब तो फरमाए मुंहिंजो महबूब। दुनिया वारो अवां खे यादि करण वारो अवां जो पुटु आहे, अवां जो पोटो आहे, अवां जो पड़ पोटो आहे, अवां जा शागिर्द आहिनि, अवां जा शागिर्दनि जा शागिर्द आहिनि। जे अवी उस्ताद आहियो त अवां जा शागिर्द अवां खे यादि कंदव, अवां मुर्शिद आहियो त अवां जा मुरीद अवां खे यादि कंदा, अवां पीउ आहियो त अवां जा पुट अवां खे यादि कंदा। ही अवी हेतिरा वेठा आहियो, हेॾे ध्यान सां ॿुधो, अवी हेतिरा वेठा आहियो, अवां सभिनी खां पुछां न, अवां जे ॾाॾे जो नालो छा आहे? अवां खे ख़बर कोन्हे। अमी हेतिरा वेठा आहियो, अवां खां जे आऊं पुछां त अवां जे ॾाॾे जो नालो छा आहे? मुश्किल आहे त केरु ॿुधाए। आहे या ग़लति चओ? अॼु असीं आहियूं, सुभाणे असांजो ज़िक्र ख़त्म थी वेंदो, असांजी ॻाल्हियूं ख़त्म थी वेंदियूं। जेसीं जीअ मंझि जान आहे, तेसूं दी असांखे यादि करण वारा आहिनि। मरंदासीं त हिकु ॿ ॾींहं माइट यादि कंदा, हिकु ॿ साल माइट यादि कंदा। जे औलाद साले सदोरो आहे या घर वारा चङा आहिनि, दीन वारा आहिनि, भला सॼी ज़िंदगी यादि कंदा। जे उहे मरी विया त उन्हनि खे माइट यादि कंदा, असांखे थोरो यादि कंदा। समझो या न समझो? इहो दुनिया जो दस्तूर आहे। पर ॻाल्हि जे मदीने वारे साईं जी अचे न, रब तो फरमाए महबूब, जे आदम गप ऐं गारे में हुजे, उन महिल बि तुंहिंजो ज़िक्र। जे ज़मीन निठयल हुजे, उन महिल बि तुंहिंजो ज़िक्र। जे अर्श कुर्सियूं न हुजनि, तॾहिं बि तुंहिंजो ज़िक्र। दुनिया ठहे तॾहिं बि तुंहिंजो ज़िक्र। दुनिया में क़यामत अची वञे तॾहिं बि तुंहिंजो ज़िक्र। ए महबूब, दुनिया जा इंसान ख़त्म थी वञनि तॾहिं बि तुंहिंजो ज़िक्र हलंदो। जेसीं ताईं मां अल्लाह आहियां, तेसीं ताईं तुंहिंजो ज़िक्र हलंदो रहंदो। सुभान अल्लाह। ओ असीं तॾहिं त चवंदा आहियूं, जानी आयो जानी थी वई महिरबानी, जानी आयो जानी ओ थी वई महिरबानी, जानी आजल बेदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार। चेहरो चमके बह 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 के
चेहरो चमके बह के नूर तजल्ली मादर मुर्के ओ चांदूनी चमकार अल्लाह बेड़ा असां जा पार जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी आयो जानी थी वई मदीने वाले साईं फरमायो मुझे लजपाल नबी सोने सरदार मिठे मोहम्मद महदार फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे आवाज से चो सुभान अल्लाह मुझे लजपाल नबी सोने सरदार मिठे मोहम्मद करीम फरमायो ते हजरत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अञा गप ऐं गारे मंजो हुयो अञा उन जे मिट्टी जो पिनोड़ो ठायो पे वयो मां मोहम्मद उन मतलब अल्लाह वट नबी इहो हुयुसि आदम न ठयो हुयो मां मोहम्मद उन महल नबी हुयुसि हजरत सैयदना जाबिर खां रिवायत वा मदीने वाले साईं के जाबिर साईं जे अर्ज कयो या रसूल अल्लाह ॿियो त ख़बर सब खां अव्वल अल्लाह कहिड़ी चीज बणाई मदीने वाले साईं फरमायो जाबिर सब खां पहिरियां रब पंहिंजे नूर जे फैज़ मंझां तुंहिंजे नबीअ जे नूर खे रब पैदा कयो सुभान अल्लाह कायनात में का चीज कौन हुई कायनात में का चीज ठहल कौन हुई सब खां अव्वल मदीने वाले साईं जो रब नूर पैदा कयो सुभान अल्लाह दुनिया बाद मंझ ठही मलाइक पोठया अर्श कुर्सियों पोठयूं अव्वल मदीने वालो साईं खलकियो वयो सुभान अल्लाह हजरत जिब्रील अमीन आयो मदीने वाले साईं वट साईं करीमन फरमायो जिब्रील दे त खबर उम्र घणी थई या रसूल अल्लाह मुखे पंहिंजी उम्र जो काथो आहे ही कोन मुखे पंहिंजी उम्र जी खबर ही कोन्हे बस एतरी खबर आ जो दुनिया मंझ का चीज कोन हुई अर्श मुअल्ला हुयो अर्श हुयो रब जो उन अर्श जे साजे पासे खां हिकड़ो सितारो उभरंदो हो 70,000 साल वो वरी लही वेंदो 70,000 साल वरी उभरंदो 70,000 साल वरी 70,000 साल गुम थी वेंदो या रसूल अल्लाह इन सितारे के बि हज़ारे भेरा लहंदे उभरंदे ॾिठम उन खां पोइ दुनिया ठही पोइ मलाइक ठया पोइ ॿियो जहान ठयो साईं करीमन फरमायो जिब्रील ख़बर अथई इहो सितारो छा हुयो सुभान अल्लाह ॿुधायो हाय चवंदा त नबीअ खे ख़बर ई कोन्हे का माज़अल्लाह नबीअ खे कहिड़ी ख़बर अड़े जेका शइ जिब्रील खे ख़बर नाहे हूंदी मुंहिंजे मिठे मोहम्मद खे उन जो इल्मु हूंदो छाजे लाइ जो रब करीम फरमायो वअल्लमक मा लम तकुन तअलम ओ मुंहिंजा नबी जो कुछ तू न ॼाणंदो हुए सब जो सब मूं अल्लाह तोखे सेखारे छॾियो दुनिया सॼे जो इल्म तो वट आसमानन जा इल्म तो वट ज़मानन जा इल्म तो वट पर मूं रब जो दीदार बि तो मोहम्मद मुस्तफा वट हज़रत आदम खां पुछो वियो ओ आदम जे रब जी पूॼा लाइ तूं चवीं थो ॾे त ख़बर उहो रब कीअं वा हज़रत आदम चयो त मूं त ॾिठो कोन्हे हजरत इब्राहिम खां पुछो वियो हजरत मूसा खां पुछो वियो सभिनी नबीयन ला इल्मी ॿुधाई पर जॾहिं महिल वारो आयो मदीने वारे साईं जो साईं करीमन फरमायो हिननि अखियुनि सां मूं रब ॾिठो सुभान अल्लाह तव्हां चओ था त रब कीअं वा अचो मां मोहम्मद मीर ॿुधायांव त मुंहिंजो रब कीअं आ सुभान अल्लाह
जे शे जो इल्म के वट न हुजे उन शे जो इल्म ब मदीने वारे ताजदार वट आहे। जिब्रील अमीन अर्ज कियो या रसूल अल्लाह मुखे खबर कोन्हे का त सब का यो सितारो छा हुयो। साईं करीमन फरमायो जिब्रील यो मोहम्मद जो नूर हुयो। सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद करीम जो एकड़ो शेर आ जेको इन सजी मुजी तकरीर के समेटे मटन लफ्जन में बयान तो करे। सुभान अल्लाह। बुधाया मिठा माखी ऐ मिसरी अखां साईं मिठो तुंजो इस्म आहे अतुर ऐ मुश्क अंबर खां तुंजो सुर हो जिस्म आहे। कोई अहवाल उम्मत जो लिकल लजपाल न तो खां साईं कोई अहवाल उम्मत जो लिकल लजपाल न तो खां खुदावंद खुद दिनो तो खे एड़ो गैबी इल्म आहे। सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह। आखिरतो खैरुल लक मिनल ऊला। हर घड़ी तुझो रुतबो नए सिर वधे तो तुझो शान वधे तो वरफ़अना लक ज़िक्रक महबूब तुझो ज़िक्र ब वधे तो पियो शान ब वधे तो पियो महबूब तुझो ज़िक्र हीअं थो वधे। हिकिड़े ॾींहुं जिब्रील अमीन आयो मदीने वारे साईं वटि। अकरे वारो जिब्रील अमीन आयो मदीने वाले साईं वटि। या रसूल अल्लाह मुझो अल्लाह तो फरमाए त मुझे महबूब खां पुछ त ए महबूब सोना खबर अथई तुझो ज़िक्र मु अल्लाह कीअं वधायो। महबूब खबर अथई त तुझो ज़िक्र मु रब कीअं वधायो। जिब्रील के साईं करीमन फरमायो महबूब मदीने वाले ताजदार फरमायो जिब्रील रब खां पुछिया मुझो ज़िक्र कीअं वधायो थई। जिब्रील आयो या रसूल अल्लाह रब तो फरमाए तुझो ज़िक्र मु पंहिंजे ज़िक्र सां गंढे छॾियो। इज़ा ज़ुकिर तो मई मुझो ज़िक्र तुझो ज़िक्र गॾियल वा तुझे ज़िक्र के मु रब पंहिंजे ज़िक्र सां गॾाए छॾियो। ओ मोहम्मद मिठा जेमल को बानो वेई चवंदो आहे अल्लाह को बानो वेई चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह को बानो वेई मु अल्लाह के याद कंदो आहे इहो मु रब के याद न मूंसां गॾु तो मोहम्मद के भी याद पियो कंदो। जेको वेई तो ते दुरूद पढ़ंदो आहे तोखे याद कंदो आहे तुंहिंजो ज़िक्र न ॼण के मु रब जो ज़िक्र पियो कंदो आहे। पुट इन गाल के समझाण लाइ हिकिड़ो मिसाल तो ॾियां। सुलह हदैबिया थी हुई मदीने वारा साईं मदीना मुनव्वरा मां आया हा मके एहराम ॿधी आया त वेंदासीं उमरो कंदासीं तवाफ़ कंदासीं बैतुल्लाह में मनासिक उमरे जा अदा कंदासीं। एहराम ॿधी जेॾीमहिल महबूब आया त मके वारनि महबूब करीम खे अचण न ॾिनो। पोइ हुते सुलह थियो हिकिड़ो। उन महल उन सुलह में मदीने वारे साईं पंहिंजे असहाबनि खे गॾु कयो। ख़बर पई त मके वारनि हज़रत अमीर उस्मान साईं खे शहीद करे छॾियो आहे। मदीने वारे साईं फरमायो ओ मुंहिंजा असहाबियो वेझो अचो हाणे आहे को जेको मूं मुहम्मद ते सिर ॾियण वारो हुजे। जंग जो ऐलान थींदो हो मदीने वारे साईं जे ज़माने में त असहाबी था चवनि त ईअं असहाबी निकिरंदा जीअं नंढड़ा ॿार मैदान में रांदि जे लाइ कुॾण जे लाइ निकिरंदा सिर ॾियण जे लाइ ईअं निकिरंदा जीअं नंढड़ा ॿार मैदान में निकिरंदा। सुभान अल्लाह। असहाबी सब निकरी आया या रसूल अल्लाह हुक्म कयो अज जीअं हुक्म कंदो ए महबूब असांजूं तलवारूं हाज़िर आहिनि असांजा सिर हाज़िर आहिनि ए महबूब अमी हुक्म कयो मके वारनि ते हली हमलो कयूं। साईं करीमन फरमायो हमले खां अॻु में अचो मूंसां वाइदो कयो वफ़ा जो।
जेको मुझे हथ में हथ दई पंजे सिर के मुंह मोहम्मद जे मथा घोर करण जे ला तैयार थे अबू बकर आयो उमर आयो मौलाए कायनात मौला अली आयो तलहा जुबैर आया असहाबी आया सब हथ में हथ पिया ॾियन या रसूल अल्लाह तो सा वाइदो आ असा वफा जो वचन था कयूं अमा सा वाइदो था कयूं असा पंजो सिर तुझे मथा घोर कंदासी ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अमां जो ही बार बच्चा घर तर या रसूल अल्लाह ही सिर्फ अमां जो जे राजी रही राणा मुले दरब अमां जो चालाती अथम लालण सा तोड़ निभाई दियस चालाती अथम लालण सा तोड़ निभाई दियस कयो दिल बर सयद करम छो त शाइर बि अवां जो कयो दिल बर साईं ते करम कयो असां फ़कीरन ते करम छो त नौकर बि अवां जा ही बार बचा घर तर ही सिर्फ अवां जो सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो आहे को जेको मुखे पांजो सिर दे असहाबी सब आया हथ हथ में मिलायन या रसूल अल्लाह अमा सा वाइदो आ असां जी जान भी तुंजी असां जा बच्चा भी तुंजा असां जो घर भी तुंजो या रसूल अल्लाह ही हिकड़ी जान आ जे लख जानियूं हुजन तब तो ता घोर करे घोरियूं पिया सुभान अल्लाह असहाबी बैयत पिया कन वाइदो पिया वफा जो ॾियन मदीने वारे साईं ते सिर ॾियण जे लाइ पिया वाइदो कर वॾी ॻाल्हि आहे न अकरे वारा अॼु असीं हिक ॿिए सां यारी नथा निभाए सघूं दोस्त दोस्तन सां यारी नथा निभाए सघनि पीउ बचन सां वफा नथो करे सघे पुट पीउ जी फर्मा बरदारी नथो करे सघे असीं घर वारनि सां सुठो नथा हली सघूं पर कुर्बान वञा मदीने वारे साईं जे गुलामनि तां या रसूल अल्लाह घर बार बच्चा ते घोर था कयूं पर हे सिर बि तुझे नाले ते घोर असी वाइदो था कयूं जिन मल ही वाइदो पिया कन उन महल रब अर्शन ता ॾिसे आशिकन जो सिर ॾियण आसमानन वारो रब पियो ॾिसे रब करीम उन महल हुक्म कुरान में नाज़िल कयो ए मुंहिंजा महबूब इन्नल्लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह ए महबूब जेके तोसां हथ हथ में था मिलाइन ये तोसां हथ नथा मिलाइन मूं रब सां था वाइदो कन इन्हनि जी कुर्बानी मूं रब वटि क़बूल थई हाय 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 वो असाबन करे ॾेखारियो जंग हली पे अचानक मदीने में ऐलान थियो ओ आशिको मदीने वारे साईं खे अव्हां जी ज़रूरत आ सुभान अल्लाह अकरे वारो ध्यान सां मोहब्बत सां ॿुधो सुभान अल्लाह असाबन जे तरफां ऐलान थियो अॼु जंग में मदीने वारे साईं खे उन जे गुलामन जी ज़रूरत आ हज़रत कतादा नाले सां असहाबिया डोड़ी वञी मदीने वारे साईं जी दरबार में तो पहुचे या रसूल अल्लाह अवां जे मथां सिर कुर्बान करण आयो आया महबूब ही जान कुर्बानी जे लाइ हाज़िर आ जंग कंदे कंदे महबूबन करीमन जे लाइ असहाबन सां गॾु विढ़ंदे अचानक तीर लगे थो हज़रत कतादा जी अख निकिरी पवे अख हाणे तीर लॻो त अख में बची छा बचो
जेके जरा पुरसा बच्चा हथ ते रखी डोड़दे अचे मदीने वारे साईं टपो या रसूल अल्लाह ही तीर लगो अख निकरी पया ओ महबूब सोना हाणे तोखा वधीक को दुनिया में तबीब कोन सुभान अल्लाह मुझे मुर्शिदन जे मुर्शिद पीर मिठा साईं जो शेर साईं फरमान था तबीब है मुल्क सारे विच जो पल विच कर दवा देवे तबीब है मुल्क सारे विच जो पल विच कर दवा देवे तोड़े महलक होवन मरसा जो पल विच कर शिफा देवे न फिर तू हस्पताला विच न रह कूड़े ख्याला विच न फिर तू हस्पताला विच न रह कूड़े ख्याला विच न रह तू मकर चाला विच एथाई आ वञ दवा थी वे अख खणी या रसूल अल्लाह हाणे ही ज़रो बच्चो है करम कई सुभान अल्लाह सुभान अल्लाह एकड़ो वहाबी जो अकीदो बियो सहाबी जो अकीदो सुभान अल्लाह वो चवंदा त नबी के भित जे पोयां जी खबर कोने नबी छा थो करे सके माअज़ अल्लाह असां भी तो चया रसूल अल्लाह अख निकरी पया हाणे लगाए दे ऑपरेशन करे दे अख सही करे दे साईं करीमन फरमायो तो ओ कतादा सब्र कर दुआ तो घुरा जन्नत में वधी का महल मिलंदई या रसूल अल्लाह जन्नत बुती अख बुदी भला देर घणी थई सुभान अल्लाह मुझा महबूब सुना नई शादी कई थम जे अख निकतल वापस मोटंदुस घर वारी मेहणा दींदी ताना दींदी ओ महबूब सुना जे अख ब अता करी जन्नत ब अता करी मालिक त तू ही जन्नत ब तुंजी तो ही त फरमायो इन्नमा न कासिमुन व खाजिनुन वल्लाहु युती खजाना अल्लाह जा खजानन जो मालिक रब आ पर वंडण वारो मां मोहम्मद मीर आया या रसूल अल्लाह जे अख बुदी जन्नत बुदी देर घणिया हाने बई मुखे शयूं तू अता कर साईं बोलो जन्नत बुजाए दो हाने औरते आ अख खणी अख ओ जेका निकरी पई न उने सोराग में अख विची वात जो पानी खणी वात जी लुआब खणी अख ते हजन सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह न टिक्की न फोटो न को दवा न टाको सुभान अल्लाह छा वात जो पानी खणी कतादा जी अख ते हजन कतादा तो चवे जेका अल्लाह जे पारा दिनल हुई अख ये त अल्लाह जी ना पर ही नते हथ मुस्तफा जा लगा सुभान अल्लाह ओ जेका अख में अख रोशन हुई उन का वधीक उहा अख रोशन हुई जेका मुस्तफा जे हथा रोशन सुभान अल्लाह ये जेका रात थींदी हुई ये अख ॾिसी न सघंदी हुई पर ये अख रात जो बि ॾिसंदी हुई त ॾींहं जो बि ॾिसंदी हुई सुभान अल्लाह पर हिन अख खां बि वधीक उहा अख सुहिणी थी जेका मुस्तफा जे मुबारक हथन सां लगी सुभान अल्लाह ओ जाने जाना ओ शाए शाह जगन में तू जो जवाब नाए हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा इहे गुलन में गुलाब नाए मिठा तुमाही मली हुआही सगा में सिज खां सजी हुआही सवाली खाली छॾियो हुजे तो इहे लिखियो
के किताब नाही। कौन सुभान अल्लाह। तो इन्हें पिरिया सां दिल लाए जो जिन जो जिक्र रब पे वधाए, जिन जे सदके असां दे करम पिया थियनि, इन यार सां दिल लाइजे या न लाइजे? छा था चओ? वॾे आवाज़ सां दिल खां पुछी पोइ मूंखे ॿुधाए, इन पिरीअ सां दिल लाइजे या न लाइजे? दिल बि लाइण जो जीअं हक़ अदा करे ॾिया। छा था चओ? जीअं दिल लाइ बि आहे तीअं लाइ ॾेखारे। मदीने वारे साईं जा फर्मा बरदार थियो, साले सदोरा थियो, निमाज़ पढ़ण वारा थियो। सुभान अल्लाह। जे मुंह वांगुरु सभा ट्रेड़ तप थव त पोइ महबूब जी सुन्नतुनि ते अमल करण जे लाइ कि अल्लाह वारे जो सहारो वठिजे। भला ॾिसो न, सिंधीअ में चवंदा आहिनि कारो बद जे कमरे सां रंग न मटाए आदत मटाए। भला हूअं पाखां कम कोथो थिए, वञी के अल्लाह वारे जे अल्लाह वारनि जी सोबत में वकूनू मअस्सादिकीन। हुकुम आहे त सादिकनि जी सचनि जी संगत में वियो। तव्हां वेहंदो, तव्हांजी जेका हो या डोर टुटल आहे न, इहा मुस्तफा जे हुन सां ॻंढिजी पवे। तोखां नथो पुॼे, अल्लाह वारनि सां वेह, अल्लाह वारा तोखे ज़ोरी निमाज़ी कनि। तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो, हर अंग्रेज़ी महीने जो पहिरियों आचर मातली शरीफ़ वेंदा त सभु आयो, पर हींअर जेके रहियल खुहियल आहियो न उहे बि सभु निकिरी विया। हाणे ॾस तव्हांखे कहिड़ो ॾियां? अल्लाह जे कामिल वलीअ जी दरगाह ते वेंदो, इंशा अल्लाह ताला ॿई जहान मोचारा थींदा। ऐं अल्लाह वारनि जी संगत में वेहंदो त इन सां तव्हांजी भलाई थींदी, ऐं उन सां गॾु तव्हांजे ॻोठ जे मथां त वरी बि रहमतुनि जा वसकार। दिलबर साईं पियो अचे, साजल साईं पियो अचे, मिठल साईं पियो अचे। सुभाणे वरी अचर ते मुंहिंजे मुर्शिदनि जो शहज़ादो ईंदो, इन जी अॻ में दावत थो ॾियां। न त चओ त दावत कोन ईंदासीं, कोन ईंदासीं। अल्लाह वारनि जी संगत में वञण जे लाइ दावत जी ज़रूरत कोन हूंदी आहे। छा था चओ? इन जी दावत अॻे तव्हांखे ॾियां थो। अचर ते जलसो आहे, उहो बि हिते किथे आहे? लियाकत फ़कीर वारी मस्जिद में इंशा अल्लाह ताला उते महफ़िल थींदी, उन में भी शरीक थियो, अल्लाह वारनि जी संगत में भी शरीक थियो। इंशा अल्लाह ताला ॿई जहान मोचारा थी। अल्लाह मुंहिंजो चवण, अव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। सब दोस्त एक दफ़ा फातिहा शरीफ पढ़ो। अब्दुल रज़ाक जी घर वारी गुज़ारे वई आहे, मेरी रूह खे सांस। मौला असांजो हिन महफ़िल में अचण वेहण ॿुधण पंहिंजी बारगाह क़बूल फरमा। हे मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे सदके साले सदोरो बणा, गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा। मदीने वारे साईं जी मुहब्बत अता फरमा। मदीने वारे साईं जी मुहब्बत में जियार, महबूब जी मुहब्बत में